ज़िले सखर जे ताल के रोहड़ीअ जे हिकिड़े ॻोठ में मां वाज़ ते वियुसि। गर्मी जी मौसम हुई, उन वक़्त में 2 सालनि जी ॻाल्हि आहे। उतां जे मौली साहब मूंसां ॻाल्हि कई, चई असांजे हिन ॻोठ में अॼु 3 रात आहे हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। पुछियोमांसि कहिड़ो? चईसि हिकिड़ी अम्मा गर्मी जी मौसम हुई, खट ते वेही ओलह ॾे मुंहुं करे अलाह जो ज़िक्र करे पई, त पुट उथी करे चएसि पियो ज़िक्र खे बंदि कर, मुंहिंजी निंड फिटे थी पई। अम्मा जवाब में चयसि मां आस्ते ज़िक्र कयां थी। हुन आस्ते ज़िक्र कयो, वरी उथी चवण लॻुसि तुंहिंजो आवाज़ पहुचे थो, ज़िक्र खे बंदि कर। अम्मा जवाब में चयसि तुंहिंजी निंड फिटे त फिटे, पर मां अल्लाह जो ज़िक्र बंदि न कंदसि। चई अम्मा वेठी ओलह ॾे ज़िक्र करे पई मुंहुं करे, हे जो उथियो ओछ ते अची पंहिंजे माउ जे मुंहं में भर करे चंबो हयो। अम्मा खे चंबो लॻो, अम्मा खे ओछ ते जो चंबो लॻो न, हुन खां अहिड़ी दाह निकिरी वई। उन दाह जो असर इहो ॾिठोसीं, जेतिरा घर में जानवर हा, ढोर हा, रस्सा शिनाए, ज़ंजीर शिनाए, भितियुनि जे मथां बुल ॾेई घरनि खां निकिता हलिया विया। ॿेली अबे अम्मा खे नाराज़ न कयो। असां तव्हांखे बार बार अर्ज़ कंदा आहियूं, अबू अम्मा पोड़ो घर में हुजे ई रहमत थी। हिकिड़े साहब अर्ज़ कयो साईं, मां अम्मा खे एॾा ज़ोर ॾींदो आहियां जो निंड कंदी आहे तॾहिं छॾींदो आहियांसि, अम्मा जा अहसान लाहे छॾियमि। नबी साईं जन फरमान था सारी ज़िंदगी ॾींहं राति अबे अम्मा जी इज़त करे, अम्मा जी इज़त करे, पर जंहिं राति अम्मा ॼणियो थी न, हुन हिकु राति जा बि अहसान लाहे नथो सघे। अम्मा जा अहसान नथा लाहे सघो, अबे अम्मा जा वॾा हक़ अथव जेके अल्लाह साईं क़ुरान पाक में हिकु जाते न 84 जान ते 84 जायूं हुक्म कयो थे त मुंहिंजी इबादत कयो, उत हुक्म कयो थे त अबे अम्मा जी इज़त कयो। हाणे क़ुरान पाक मां कुछ जायूं मां अर्ज़ कयां थो, पढ़ां थो। हिकु जाते क़ुरान चए थो वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना। वरी क़ुरान चए थो अम्मा खे उफ़ बि न कंदा कयो, झिणक बि न ॾींदा कयो। उते क़ुरान चए थो फला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। अबे अम्मा खां दुआऊं वठो, बददुआऊं न वठो, ॾुखी शइ अथव।